तंगवाणी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां मर्दमशुमारी आगाही मुहिम कैंप कायम कई वई। एसटीपी अॻवाननि अकरम खान बाजखानी, गुलाम हुसैन डाहाणी, इमाम बख्श सिंधी, महताब मलिक ऐं ॿियनि पारां वेन टर्मिनल ते कायम कैंप में अॻवाननि आगाही ॾींदे चयो त मुल्क अंदरि डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। अफ़गान बंगाल खां आयल धारियनि खे शुमार करण लाइ कार्ड वारो हुजण वारो शर्त ख़त्म करण हिक वॾी साज़िश आहे। सिंध जी हिकिड़ी सियासी पार्टी खे ख़ुशि करण लाइ 10 सालनि में मर्दमशुमारी वारे आइन में बि तरमीम कयो वियो। उन्हनि चयो त एतिरनि ख़दशनि बावजूदि सिंधियुनि खे वधि में वधि नंढनि वॾनि खे अक्सरियत सां लिखाइण घुर्जे। हिकिड़ी साज़िश तहत कुझु अनासिर नस्लनि में विरहाइण जी साज़िश कंदे बलोच ऐं सिंधी लसानी विरहाङे जी साज़िशुनि कनि था, जिन खे सभई धरती रहवासी रद्द करे ॿोली वारे खाने में सिंधी लिखाइनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।